अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों अॼु वरी ख़बर आहे दुलाब ड्रामे जे बारे में। जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब में हिकु नओं मोड़ अचण वारो आहे। उहो वरी कीअं? दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हाणे जेके टें स्पेल हाणे स्टार्ट थींदो, ॿियों स्पेल हली रहियो आहे। टें स्पेल में नवां अदाकार बि हिन में एड थियण वारा आहिनि ऐं जेको जहिड़ो इन ॿिनि धुरियुनि जो हले थो इहो हाणे तमामु जल्द जेको आहे फ़ैसिलो थी वेंदो। मंसूर खान कराए छॾींदो। इन खां पोइ दोस्तों वरी छा ते अॻिते ड्रामो हलंदो, इहो शाहनवाज़ खान ऐं मंसूर खान जेका दू बदू वारो मसइलो आहे न, इहो कंहिं न कंहिं तरीक़े सां वधी वेंदो। शाहनवाज़ खान राज़नि वारनि खे जॾहिं ज़लीलो ख़्वार कंदो, उहे मंसूर खान ॾांहुं वधण जी कोशिशि कंदा। अहिड़े हिसाब सां जेको आहे शाहनवाज़ खान वरी पंहिंजे माण्हुनि जे ज़रिए इन ॿिन्ही धुरनि खे पाण में विढ़ाइण जी कोशिशि कंदो। लेकिन दोस्तों इहो एॾो त जहिड़ो हिन जो वधंदो, वरी ड्रामो अञा डिघो थींदो। टें स्पेल में नवां अदाकार ईंदा ऐं चोथों स्पेल जी स्क्रिप्ट कल्ह जेको आहे खजू साहिबु ज़हूर साहिब खां खणी आयो आहे। जेको राइटर ज़हूर साहिबु आहे उन खां खजू स्क्रिप्ट चोथें स्पेल जो खणी आयो आहे। हाणे चोथें स्पेल जी बि शूटिंग तमामु जल्द हलंदी। दोस्तों वीडियो सुठी लॻे त महिरबानी करे उदासी टीवी खे सब्सक्राइब, हिन वीडियो खे लाइक ऐं हिन जी लिंक ज़रूरु शेयर कंदा दोस्तनि ताईं।